जी नाज़रीन, अवांखे ब्रेकिंग न्यूज़ का आगाह कंदा आहियूं त खानपुर महर में पुलिस ऐं ॾोहारियुनि जे विच में मुक़ाबलो थियो आहे। ॾोहारियुनि मोटरसाइकिल छॾे फ़रार थी विया आहिनि। उन ई हवाले सां खानपुर महर मां न्यूज़ लाइन 1 जो रिपोर्टर मीर मंठार चनो लाइन ते मौजूदु आहे। जी मंठार, तफ़सील खां आगाह कजो। हाँ जी बिल्कुल, ये खानपुर महर शहर में चेकिंग दौरान ॾोहारियुनि पुलिस मथां जेका फायरिंग कई हिकु ॾींहुं अॻु इलाइक़े में ॾहका पखिड़िजी वियो हुयो। पुलिस एहलकारनि मोटरसाइकिल सवार ॾोहारियुनि जो पीछो कयो। पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में हिक ॿिए मथां फायरिंग कई वई, जंहिंजे माका स्टैंड खां यादगार चौक ऐं नरोबाग स्टॉप ताईं 4 किलोमीटरनि ताईं पुलिस ऐं ॾोहारियुनि में झड़पूं थियूं। ॾोहारियुनि जे ज़ख़्मी थियण जा इतला ॾिना आहिनि, जंहिंखे पंहिंजा साथी खणाए विया होॾां। उन दौरान नरोबाग स्टॉप वटि ॾोहारी पंहिंजूं 2 मोटरसाइकिलूं उछलाए फ़रार थी विया। एहलकारनि ॿिए प्यादल पीछो कयो, जॾहिं त ॾोहारियुनि राह वेंदड़ ॻोठाणे खां मोटरसाइकिल फुर करे उहा मोटरसाइकिल नारो मैनर वटि उछलाए फ़रार थी विया। पुलिस जो चवणु आहे त शहर में गश्त कंदड़ एहलकार पारां चेकिंग कई पई वई त ॾोहारियुनि एहलकारनि मथां फायरिंग कई। पुलिस मूजिबि ॾोहारियुनि वटां 3 मोटरसाइकिलूं छॾाए वरितियूं आहिनि। बाक़ी ॾोहारी फ़रार थी विया आहिनि। होॾां खानपुर महर पुलिस ऐं ॾोहारियुनि विच मुक़ाबले ऐं शहर में हथियारबंदनि जी फायरिंग जो PPMNA सरदार मोहम्मद बख्श खान महर नोटिस वरितो आहे। सऊदी अरब मां फ़ोन करे पंहिंजे नुमाइंदे अॻूणे MPA चेयरमैन टाउन कमेटी जे इंचार्ज अब्दुर्रज़ाक खान महर खे हिदायत कई त उन मामले जी मुकमल रिपोर्ट पेश करे। जंहिं बाद अब्दुर्रज़ाक खान महर खानपुर महर थाणे ते पहुतो। पुलिस खां मामले जी तफ़सीली ॼाण वरिती। पुलिस खे शाबाश ॾिनी। उन सां गॾु शहर में दीदा दिलेरी ॾोहारियुनि जे अचणु फायरिंग करण जी मज़म्मत कई। PPMNA सरदार मोहम्मद बख्श खान महर जो पैगाम पुलिस खे ॾिनो त अवाम जी जान माल जी हिफ़ाज़त पुलिस जी ज़िम्मेवारी आहे। पुलिस खे हिदायत कई त जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। जी